ठीक है, पर हितां जी जेका कंडियारे जी इंतजामिया है मां तव्हांखे खोले खोले ॿुधायां त रुगो फोटू सेशन फोटू कराए उते अची ऐं वञनि था। जेके वॾे माण्हूअ जो मां चवां थो कंहिं वॾे माण्हूअ जो पुटु हुजे हा त राति जो बि रेस्क्यू अचे हा, पर इहो वॾा माण्हू तमाशो बि था ॾिसनि। छो त ही ग़रीब जो ॿार आहे, ग़रीब जो ॿार आहे, तंहिंजे करे हिनमहिल ताईं रेस्क्यू न आई आहे। बाबा ही किथां जो इंसाफ़ आहे? मूंखे ॿुधायो त ही किथां जो इंसाफ़ आहे? झंगल जो आहे या कंडियारे जो आहे या कंडियारे तालके जो आहे? कंडियारो तालके जी हैसियत थो रखे, पर हिनमहिल ताईं को बि अहिड़ो अमलदार न एसी न डीसी न को बि हिननि वटि लड़ी आयो आहे। बाक़ी फोटू सेशन परे खां ॿाहिरां करे हलिया था वञनि। मां तव्हांखे कंडियारे वासियो ॿुधायां थो, जेको बि कंडियारे जो गैरतमंद दुकानदार हूंदो भली बॾी थी वञनि, मां तव्हां सां गॾु हूंदुमि। जेके दुकान खोलियो त उन सां बि मुंहुं अटकाईंदासीं, पर जेसीं अज़हर जो लाश न मिलंदो ही दुकान न खुलंदा। अॼु इंतजामिया खे ॿुधायां थो, जे न त ही कारो रोड बि बंदि करे ॾेखारींदासीं असां तव्हांखे। ही कंडियारे शहर जा माण्हू बेगैरत न आहिनि, गैरत वारा आहिनि। मां हिननि खे सलाह पेश कंदुमि त इहो वचन मूंसां वरजाईंदा, जेसीं अज़हर जो लाश न मिलंदो तेसीं ताईं मूंसां गॾु शहर जा दुकानदार भी गॾु हूंदा, केर भी दुकान न खोलींदो। मां तव्हांखे इहो ई थो चवां, हीअ इंतजामिया अचे ऐं लाश खोले ॾे, रेस्क्यू वारनि खे घुराए। जे न त इहो कूड़ो वचन ऐं वाइदो न आहे, इहो सच ऐं साबित करे ॾेखारींदासीं। महिरबानी। थी विया आहिनि इंतजामिया खे 2 ॾींहं मुसलसल चऊं था, जंहिंमें नूरुल एसी साहिबान डीसी साहिब खे कल वीडियो कॉल वीडियो मैसेज भरे मोकिलिया लाइव। कुझु दोस्तों ते 100-150 बीठा हुआ, असां नईम निराज ॿिया दोस्तों ते पहुता। असां डीसी साहिब खे वीडियो मोकिलियो आहे ठाहे, को रिप्लाई कोन मिलियो। एसी साहिब खे मैसेज एसी साहिब खे कालू कयूं, कालू अटेंड न कनि। कल अचरो मोकल जो जेकर बहानो आहे बि त मोकल ही एमरजेंसी मसइला आहिनि न। डीसी साहिब हिदायत कंदो, एसी साहिब त इंतजामिया पहुची वेंदी। कल केरु बि कोन पहुतो, उन असांखे उहा जेका बि पुलिस ॾिनी आहे उनजी मां तव्हां गॾु आहियां, पर डीसी साहिब एसी साहिब तरफ़ां को कोन पहुतो। साईं मुतला छा कल सां पहुतो, उन्हनि बि हिदायत कई एसी साहिब खे, पर हींअर ताईं 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जंहिंमें 2 ॾींहं थी विया आहिनि तस्दीक खे त छोकिरे में ट्रको ॾिनो आहे। न असांखे का मिली आहे, न का लांचूं आयूं आहिनि जेका असांजी हेल्प करे सघनि। पंहिंजी तरह ताईं शहरनि दोस्तनि ऐं नुमाइंदनि जी मदद सां हुते वेठा आहियूं, जेका ॻोल्हा कयूं था, पर हींअर ताईं असांखे ड्रेस पारी न मिली आहे। ड्रेस पारी इंतजामिया तरफ़ां असांखे 0.0 मिलियो आहे। हींअर बि असां एसी साहिब ऑफिस राब्तो कयोसीं, चवनि इंतजामिया हुते पहुती आहे, पर दोस्तनि ॿुधायो त 2 दोस्त हुते आया हुआ तपेदार, उते पहुची 2 फोटू कढी, सेल्फियूं कढी ऐं हलिया विया। जीअं ॾेखारण लाइ असां हिते वेठा आहियूं, पर हुते आहे केरु बि कोन्हे। हींअर बि असांजा दोस्त हुते वेठा आहिनि, पंहिंजी तरफ़ पाण मदद कनि पिया था। इंतजामिया तरफ़ां हींअर ताईं को बि असां राब्तो न आयो आहे। उन एहतिजाज तहत असांजे शहरी दोस्तनि भाइरनि दुकान बंदि करे हीअ एहतिजाज रिकॉर्ड करायूं था, त महिरबानी करे असांजी मदद कयो ऐं हिन शहरनि सां इंसाफ़ कयो। हिन दोस्तनि खे जिन जो नड़ो हींअर पाणी में आहे, उहे लवाकिन परेशान आहिनि, ज़िंदगी कोन था मोटाए ॾेई सघो, पर घटि में घटि डेथ पार्टी ॻोल्हण में असांजी मदद कयो, इहो पंहिंजी आख़िरी रस्म अदा करे सघनि।